शेर बहादुर खान वक्त गुजरण खां पोइ न आंगूर खे टेढ़ो करण मां को फ़ाइदो न थियो। शेर बहादुर खान एतबार जो ॿियो नालो आहे। जंहिं ॾींहुं मुंहिंजो पंहिंजे पाण तां एतबार ख़तम थी वियो उहो ॾींहुं मुंहिंजी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं आहे। शेर बहादुर खान सुठो माण्हू आहे ऐं मूं हुन सां ज़बान करे छॾी आहे। जे वात मां निकितल लफ़्ज़ सूंहं जे बराबरि हूंदा आहिनि। को कसम खणे ऐं मां रुॻो ॻाल्हि कयां हुनखे हुनजे बराबरि सम्झो वेंदो आहे। तुंहिंजो दिमाग़ त सही आहे। पंहिंजी धीअ जे बारे में चई छा थो? दिमाग़ त तव्हां ॿिन्ही भाउरनि जो ख़राबु आहे। तॾहिं त मुंहिंजी धीउ कसबान खे वरगलाए पहाड़नि में लिकायो अथव। मां सच थो चवां चाचा बागली, मूंखे या का बि ख़बर न आहे त कसबानू ऐं गुलज़रीन किथे आहिनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।